शहद घट छा थियो आ चाचा सूबेदार असां सां धोखो कयो आहे सभिनी हमरान खे मारे उन्हनि जा लाश थाणे ते खणी वियो आहे सच चयो आहे सियाणनि त फिफड़ न आहे गोश्त पुलिस न आहे दोस्त ग़लति आहे इहा चवणी चाचा ग़लति आहे सूबेदार असांजो न पर नवाब खान जो साथ ॾिनो आहे नवाब खान सां यारी मलाई थी सब कुछ समझी वियो आहे वात सब कुछ समझी वियो आहियां इहो सॼो कमु नवाब खान करायो आहे चाचा जेकॾहिं नवाब खान इहो हथ सां कमु करायो आहे न तोॾां मुंडा बि ख़ैरु कोन सही तो चई वारस सही तो चई हा चाचा वारस ऐं असां जवान मुड़ुस आहियूं सट सही वेंदासीं तूं झूनो मुड़ुस आहीं पहिरीं बाहि खां डरी वई मिटर कोट छॾे कोन भॼंदुसि बाक़ी मां ऐं वारस पुलिस खे हथ कोन ॾींदासीं सही आहे चाचा असांखे पुलिस खणी वई त ख़ैरु आहे पोयां तूं ज़मानत कराए वठिजांइ उहो ई सूबेदार आहे न जे नवाब खान चवण ते छापो आयो सुमर बेखबर मीर मोहम्मद किथे ॾिठो ई मीर मोहम्मद न मीर मोहम्मद त पंहिंजी अखियुनि सां मूं ॾिठो ई न आहे कल्ह शाम मिलियो वरी मुलाक़ात थी कान्हे यार किथे मुड़ुस खजी त न वियो ख़ुदा खे ख़बर आहे छा थो चई सघिजे मुराद ख़ैर त आहे न मुराद छो परेशान आहीं यार मीर मोहम्मद सुबुह खां गुम आहे ख़बर न आहे त किॾां वियो आहे मूंसां सुबुह मिलियो हो चवे पियो त सोनूअ सां मिलण थो वञा छा मीर मोहम्मद जाबिर जे घर वियो आहे ख़ुदा ख़ैर करे वागुनि जे वात में वियो आहे जाबिर खान मां मीर मोहम्मद खे को नुक़सानु कोन्हे को बाक़ी जेकॾहिं लाल खान जो रुख चढ़ियो न त मसइलो ख़राब थी वेंदो वाक़ई सुमर तूं सही थो चवीं वियो हूंदो जाबिरान जे ॻोठ त ख़ैर सां मोटी ईंदो जेकर इन खां पहिरियां लाल खान जे हथ अची वियो त पोइ ॾाढो मसइलो ॾुखियो थी वेंदो तुंहिंजे चो तरफ़ मौत जो ॼार विछाइजी चुको आहे सुठो इन में अथई त हिन घर जे अंदरि रहो मां तुंहिंजी दुश्मन जी देग में कोन रझंदुसि मां ऐं सोनू ॻोठ हमेशह जे लाइ छॾे हलिया वेंदासीं इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे तोखे इहा जिद किनो कंदी तूं ॾियो बग़ैर इजाज़त जे मुंहिंजे घर में छो आयो आहीं हाँ सोने जा मिट में चहूं इवरी केड़ी हिरती फिरती तो करी चाहे है जो टिक टिकी थी मामा छो आयो आहे हिते तो सा मिलण आयो बे न त इन जे बूत जी मुके सिक लगी आ छा एक सा कुंदर पुट योरी जमींदार मानू इवरी गल आए तो छोरा समझाए पंहिंजी ज़ाल जे मामे खे खाए न मुंहिंजे हथां चंपा चरिया चरिया अची मुंहुं लॻाए मीर मोहम्मद तूं अच वेद मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे ना ना ओ बुलू जे घर चाह ठाए दी मां ओडे वनी चाह पींदस भला हीअं कर सोनू सां हला वाला त ना ना कोन तो कया हलावा एड़ी ता इज्जत कया हलावा तो असां वटि त इज़त आहे ई न पोइ तोखे किथां ॾियूं तां सब लालूडू वांगुरो मासा तो वट घणी इज्जत आ मासा जमींदार भी बलवा न जो घर भी बलवा तू चरी सोनू इते न रहो मासा दे हली वनी तू घर आ अरे हाणे घणी बकवास न कर हल त हल बाबा ही तुंहिंजो अकेले जो घर न आहे ही तूं महिमान जी इज़त थो करीं अरे को हुजे मुंहुं मुंहं तो काई मेहमान जी इज्जत भी कयूं इन चरियन जी इज्जत कयूं मां चरियन जो ठीको खयो आ छा तुंहिंजी ज़ाल जा माइट माशाअल्लाह हिकु बचल मजान मसा जी थी ॿियो अची बचल जो भाउ जी मुंहुं में लॻो आहे बस बस चाचा बस मामा तू छो पिटो आई वन वन मामा वन ये छोड़ दो अच्छा मुसा रानी सुल्तान जे बुलंद में
जाबिर खान जे पुट जो तोखां लाश थी करे ॾेई सघंदे राणीअ जे मोहब्बत जो मुल्ह? हाँ हाँ, मां राणी जी मोहब्बत जो मुल्ह ज़रूर अदा कंदुसि, ज़रूर अदा कंदुसि। रामान, तुम मुझी न्याणीअ जो सुहाग उजाड़ींदे? उन नवाब खान जे न्याणीअ जो जे तुंहिंजो घर आबाद कयो? तोखे राणीअ खे मौत खां बचायो, सच्चाईअ खां मुंहुं छो फेरे छॾियो थी रमान? सुल्तान खे क़त्ल त जाबिर खान कयो आहे, पर तूं मुंहिंजी न्याणीअ खे कहिड़े ॾोह में तो बेवा बणाईं? अरे हैफ़ अथई, इहो सिलो थोड़े मुंहिंजे महिरबानियुनि जो। बस कर नवाब, मूंखे वधीक चवण न कर, बस कर, मूंखे वधीक चवण न कर, बस मूंखे वधीक चवण न कर। हाँ नवाब। रहमान, काथे है नवाब? छा थियो तोखे? हाँ रहमान, तू ॻाल्हाए छो नथो? रहमान, हाँ रहमान, तोखे छा थियो? तू ॻाल्हाए छो नथो? ॻाल्हाए छॾ तुमखे कहीं लफ़्ज़ ई कोन था मिलनि। रानी छा ॻाल्हायां मां? पंहिंजे अंदर जी आहत बांध तोसां वरण थो चाहियां, पर लफ़्ज़ हाणे किराची निड़ी में अटकी था पवनि। रहमान, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जेका तूं मूंखे नथो ॿुधाए सघीं? राणी, वक़्त जी ज़िंदगी जे उन बेवाटे ते बीहारियो जिते मां फ़ैसिलो नथो करे सघां। सही कहिड़ो रस्तो वठां? पोइ भला कंहिंखां पुछी वठ। कंहिंखां पुछां? हाँ, कंहिंखां पुछां? हिन दुनिया में केर बि न आहे मुंहिंजो, केर बि न। मां अकेलो आहियां। मुंहिंजे हूंदे तूं पाण खे अकेलो थो सम्झी? तोखां ई त नथो पुछा करणु चाहियां। ऐं ॿियो बि त केरु कोन्हे। रहमान, अॼु मां तोखे ओपरी छो थी लॻां? पहिरियां त पाण ॿिन्हिनि जे विच में वार जेतिरी विथी बि न हुई। अॼु अहिड़ो छा थी वियो आहे रहमान? मूंखे पाण जे वेझो हूंदे बि परे थो महसूस करीं। राणी, हर हिकु ज़ाल खे पंहिंजे मुड़ुस खां हक़ मार घुरण जो हक़ हूंदो आहे। काइनात जी कंहिं बि ज़ाल मुड़ुस खां मोहबत जो जोड़ो न आहे घुरंदी। शायदि तुंहिंजी मोहबत जो मुल्ह मुक़ररु थी सघे थो, मुंहिंजी मोहबत जी त का बि क़ीमत न आहे। मर्द मोहब्बत किथे कंदा आहिनि? मर्द त मतलबी हूंदा आहिनि, मूं वांगुरु। वडेरो मीर मोहम्मद काढियो
जेके जाबिर खान जा बधी विया रिस घर ॾाढे घर में रात रहंदो हाँ अल्लाह करे इहो चरियो हिते अचे ई न हरू भरू असां इज़त वारनि जी बेइज्जती कयो हलियो थो वञे। हाँ मां मोला कंदो जाबिर खान ॿधी विहारींदुसि। मां चवाई थी हिकिड़ो पैर बैग ते न कजे मार खुदा जी पवई जेॾी महिल तेल में बूथ खई हिते बीठो हाँ घर घाट को नहीं छा छो 2 लख कोन थी जा वठना पता सौदे ता फिरी आई मां ब्याज ते पैसा वठी आयो आया मूंसां निकाह कर वाह जा मां तोखे तुंहिंजे ने 2 लखनि खे खुदा जी मार पवई शिकिल ॾिठी नहीं मुआ सांडरा मां तोसां शादी कंदसि डायण मुआ तू न कंदी है त ॿियो वरी निकाह केर कंदो न त मूंखे पंहिंजा ज़ेवर मोटाए ॾे या 2 लख वठ मुला खे घुराए कर निकाह। नाना मेहराब तो वारो इहो हक़ महारान ज़ेबू असांखे पादर हाणे खसे वई आहे। पोइ मां छा कयां मां त तव्हांखे हथ में ॾिना न पोइ केर बि खसेव इन में मुंहिंजो छा। हां तुंहिंजो छा वञे हां हथ सां ज़ेबूअ खे मछराए असांखो ज़ेवर खसराया अथई उनजो ॾंड ॾोह ॾे असांखे। उहे वणिया ई मुल्क छॾे विया जिन वटि हिसाब किताब हूंदो ज़ेबू सां वञी पाण ॼाण ही तूं मूंसां निकाह कर निकाह। नाना तोसां निकाह कंदी मां पहिरीं 2 लख रुपया त ॾीस न। इहे 2 लख कीअं ॾींदुसि बाबा पहिरियों निकाह पोइ पैसा रोक। मां छा सलाह अथई वठी अचां मौलवी खे। अरे छोरा 2 लखनि जो ॿुधी वाह तूं पाणी पाणी करण लॻो थो माना 2 लखनि जे करे तव्हां मूंखे मेरा बसा परणाए छॾींदो। हलो मां इहा वका पुछण जी ॻाल्हि आहे हाणे नाने मेहराब जी तोसां शादी थींदी त हुन मां पैसा मिलंदा असांजी शादी जो बि दग सुठो थींदो न। नाना मेहराब नोटनि जी हिकिड़ी झलकी ते ॾेखार न मां मुले खे वठी अचां। अरे बाबा दुबरो मुड़ुस आहियां ईअं 2 लख खणी खीसे में घुमंदुसि छा। तव्हां निकाह जो बंदोबस्त कयो मां नोट खणी थो अचां सींगार करे कपिड़ा लटा पाए घोट थी थो अचां। वाह बाक़ी ये खीसे में छा खईंदो अथई ए मिड़ई खाइण पीअण लाइ खट मिठड़ा बता दो रात में थो करणो। ओ मर्द बि घणा ई ॾिठा मूं पर तो जहिड़ो को बेफ़ालो कोन ॾिठो। अरे फालन के विच खूह जे तरे में निकाह जी तैयारी कर मां नोट खणी थो अचां वयुसि आयुसि। खमो ॻाल्हि कन खोले ॿुधो हिननि रुमालनि सां पाण खे ॿुटू हणो ये जीअं ई मोह सांड्रो घरां पैसा खणी निकिरे न वठी उन को पैसा खसे 2-3 मोचड़ा हणी कुटे हॾा गुॾा भञोसि 2-3 ॾींहं जे घर खां ई ॿाहिरि न निकिरे उहे पैसा खणी त शहर हलिया वञो। सदको वञे मां सदको वञे इहे सलाहूं त असांखे ॾे इहे त कम असांखे ॾस त तोखे करे ॾेखारियूं त असां केॾा मुड़ुसु माण्हू आहियूं। इहो घर अलाए कहिड़े पासे आहे हाणे त असां कुंदर पुट रुली वियासीं। अरे मीर मोहम्मद तूं हिते बीठो ई मां तोखे ॻोल्हींदो पियो हुतां होॾां मुराद परेशान लॻो पिया फोन जे मथां फोन अथसि। छो तो फोन करे मुराद सां कंहिं इर्ती बिर्ती कई आहे छा चाड़े हंस टिकटिकी ते। न मुराद तुंहिंजे करे परेशान आहे हल त मां तोखे छॾे अचां। हा हलूं था पर मूंखे हुन ॿुढड़ी जो घर ॾेखार न काने चश्मो ऐं बुरको। अच्छा मासी साहबा जी ॻाल्हि थो करे। हा या पहिरियां मां उनजी चांहि पीअंदुसि पोइ हलंदुसि। तूं मासी साहबा जे चांहि खे छॾ हल त मां तोखे होटल ते चांहि पीआरियां थो। हा अचे रमज़ान सां गॾाए छॾियां तूं ॻोठ वञ। हल त हाणे तोखे रवानो कयां रस्ते ते वरी लाल खाने जो बि घर आहे। इहो लालड़ू असांखे छा कंदो इर्तियूं पिर्तियूं कंदो न असां ज़मीदार माण्हू टिकटिकी ते चाढ़ींदो टिकटिकी ते। ठीक आहे हल अच। चाचा ॾे ख़बर को मसलो त कोन थियो न। नवाज़ को बि मसालो कोन थियो सभिनी दोस्तनि यारनि दिलदारी ॾिनी मूंखे बाक़ी हिन सूबेदार सां बपाणे ज़रूरु थींदा कंहिं वंगारनि जे वारसनि एवज़ो त कोन घुरियो न। चाचा एवज़ा परसों ॾोहारी त हुआ न बाक़ी इहा साख वरिती त तो मुड़ुसु हथ सां कोन माराया तूं हथ सां मुड़ुसु कोन माराया न। शुक्र एतिरे में खेर त थी वियो। तव्हांजा हाल अहवाल त ॾे खैरू किथे आहे। खेरू ॻोठ वियो आहे चाचा बाक़ी हिते मुल्क ॿरियो पियो आहे।
जाबिर जे माण्हुनि रमज़ान जे भाणजे खे गोलियूं हणी मारे विधो आहे। बस कहिड़ी ॻाल्हि आहे? चाचा ॿुधूं पिया त पुराणी दुश्मनी आहे। जीअं जेल मां निकितो हमरा खे गोली हणी मारे विधनि। अच्छा हुन सूबेदार जी ख़बर ॾे। सूबेदार लाइ त ॿुधो आहे उहो शहर वियो आहे ऐं इहा ख़बर पई आहे त केस में असांजो नालो न आहे। सूबेदार पुलिस मुक़ाबिलो करे ॾेखारियो आहे। इहो त अञा बि सुठो थियो। बस इन सूबेदार जो सॼो बंदोबस्तु करे आयो आहियां त मुंहिंजो नालो सोबत फ़कीर अथसि। सोबत फ़कीर केर त फंद न त पोइ गंद जो गंद। उमिरि तव्हां इहो ग़लति कयो आहे। तव्हां मूंखे त ॿुधायो आहे तव्हां जल्दबाज़ी में एॾो वॾो क़दम खयो आहे। मुराद तूं अॻे ई परेशान हुए उन करे छा उन करे? उमिरि तूं इन ॻाल्हि खे नंढी ॻाल्हि न सम्झ। सुभाणे इहे ॿ माण्हू धड़ माण्हुनि जो वठी ईंदा पोइ तूं उन्हनि खे छा कंदे? हा यार ग़लती थी वई मुराद पर हाणे तूं ई ॿुधाए छा कजे। बसि हाणे जेको थियो सो थियो। हाणे थोरो ख़्यालु कजो। मां बि हिते आहियां। मतिलबु त हाणे लठ बाठो साण रखिणो पवंदो। हा दम ईअं कंदासीं। बाक़ी न त मुराद ऐं रहमान बि त आहिनि न। ठीकु आहे ठीकु। जेको तव्हां हुननि सां अशर कयो आहे न हाणे उहो तव्हांजो रुख कोन कंदा। जेकॾहिं आया बि न त हुननि जो बुरो असरु कंदासीं। शेर वारनि सां मां अहिड़ो असरु कंदो त हू यादि कंदा पर मूंखे फराज़ वारे मसइले मुझाए वियो। जाबर खान इहा पक सम्झ शेर वारा तोसां विणंदा कोन। जेकॾहिं वार कंदा न फराज़ त ई कंदा। ख़बर आहे बख्शू तॾहिं त मां छोरे खे झलियां थो त घर खां ॿाहिरि न निकिर मतां हू वार करे वञनि पर मूं वारो छोरो मुड़े ई कोन थो। जाबिर खान तूं हुकुम कर। असां फराज़ खे घर खां ॿाहिरि निकिरण ई कोन ॾींदासीं। जेकॾहिं तव्हां इहा मुर्सी करे था विझो त मां सिर्फ़ु 2 ॾींहं ॿाहिरि वेंदुसि। मां कोशिशि कंदुसि त मां हिकिड़े ॾींहुं मोटी अचां। ख़ैर त आहे न जाबिर खान वरी केॾांहुं जी तो तयारी करी? आहे को कमु नवाब सां ठाहे मल करणी आहे न त इहो छोरो मुंहिंजे हथनि मां निकिरी वेंदो। जाबर खान जीअं तूं बहितर सम्झी। मां त चवां थो ॿियनि खां मदद वठणु ज़रूरी न आहे। लाल खान सां रुॻो मिलो त नवाब खान जी ख़बर पइजी वेंदी। सलाह तो भली ॾिनी आहे बख्शू। मूंखे लाल खान सां मिलणो पवंदो। 2 ॾींहंनि खां मोबाइल बंदि करे रखियो अथसि। जाबिर खान वञो अथव त महल सां वञो। चओ त असां गॾु हलूं। न तव्हां सिर्फ़ु मुंहिंजे छोरे ते नज़र रखो। मां अकेलो वञी लाल खान सां मिली अचां थो। मुराद शुक्र कर मीर मोहम्मद मूंखे हथ अची वियो न त चाचे जाबिर जी त ख़बर अथई। यार मूंखे पाण इहा परेशानी तॾहिं तोरे मां घड़ी घड़ी फोन पियो कयां। राधा ये हरू भरू इर्तियूं फिरतियूं न कर। असां कुंदड़ पुटऊं। असांजो नालो त वठे टिक टिकी ते चाढ़ियासीं। ॾियो मुंहुं। मीर मोहम्मद तोखे ख़बर ई न आहे केरु सजना केरु दुश्मन आहे। ख़बर आहे सोनू वारो सारो न कारो कुमी जड़ो इनके टिक टिकी ते चाढ़िया टिक टिकी ते। छा चाचे जाबिर खे? हा भले पुछीसीं। असां कुंदड़ पुट असां तो इर्तियूं फिरतियूं पियो करी। सोनू मूंखे धिका ॾेई घर खां ॿाहिरि कढी त अहिड़ा बाटा ठोकिया था। हाणे महिरबानी करे तूं ॻोठ न अचिजे। तुंहिंजे पारां चाचे जाबिर खे मां पाठा हणंदुसि। वाह वाह मुराद ये ते कुंदड़ पुट इनके मोटरसाइकिल में हो भरा दे ओ यो तेल भरा दी त मोटी वञी सोनू वारे नी सोरे के बटे बाटा ठोके। वाह रे वाह। नमीर मोहम्मद गाॾीअ में तेल आहे। चङो मुराद हाणे मां इजाज़त वठंदुसि। अलाह जो वास्तो यार तुंहिंजी वॾी महिरबानी। तकलीफ़ माफ़ कजां। न अहिड़ी ॻाल्हि कान्हे। चङो अच्छा। सोनू जे सौरी लाठी जो था मां उते नी टोकाए मारिया टिक टिकी ते चाढ़िया। नवाब खान मूंखे कुझु तव्हां खां मालूम करणो आहे। हा हुकुम कयो। जाबिर खान सां तव्हांजो रिश्तेदारी जे मामले में झगड़ो हले पियो छा? छेड़े में लाल खान वारनि तव्हांजे मथां कातिलाणो हमलो कयो आहे? न लाल खान वारनि जो त उन ॻाल्हि सां को तालुक ई न आहे। तालुक आहे नवाब खान जेसि ताईं मूं जांच कई आहे। जाबिर खान ऐं लाल खान तव्हांखे क़त्ल करण आया। तव्हांजी मिल्कियत ऐं जाइदाद ते कब्ज़ो करण जो प्रोग्राम ठाहियो। मां हुननि खे ईअं करणु कोन ॾींदुसि जे मुंहिंजो हिकिड़ो मसइलो हल थी वञे त। कहिड़ो मसइलो नवाब खान? जाबिर जे घर में मुंहिंजी न्याणी आहे।
ॿुधाए सोबत फ़क़ीर। सचो मूंखे सोबत सोबत ऐं मोहबत मुल्क में रही किथे आ? फ़क़ीर जा फ़क़ीर फ़क़ीर त फंद न त कंद जो कंद। कम जी ॻाल्हि कर, गंद आहीं या फंद आहीं, जेको बि आहीं पंहिंजे लाइ आहीं। छा चई एॾो मुड़ुस माण्हू आहीं छा? ऐं त महराब जो पुटु न गुण त उहो अथई न। हाणे वारे पी महराब जी ज़ाल परिणियो रहमान वेठो आहे। हा तूं वरी उन हेठि थो अची ॾी नथो मरी। ज़बान संभाले ॻाल्हाए सोबत फ़क़ीर। वरी सोबत अरे सोबत ऐं मोहबत मुल्क में रही किथे हा? फ़क़ीर चओ फ़क़ीर त फंद न त गंद जो गंद अथई। खे इहो ॿुधाए कहिड़ो करिणो अथई छा? ही मुंहिंजो ॻोठु आहे मुंहिंजो। तूं रुॻो इहो ॿुधाए त ईंदो छाजे लाइ? रहमान सां मिलण ईंदो आहियां। ही उताकू छाजे लाइ हूंदियूं आहिनि? हा तूं हरू भरू बहाना कयो रहमान जे घर छो बीठो हूंदो आहीं? तो असांखे सम्झो छा आहे? असीं नथा सम्झूं। तूं सिर्फ़ु राणीअ सां मिलण ईंदो आहीं, राणीअ सां। बकवास बंद कर। तोखे या ख़बर नाहे राणी मुंहिंजी माटेली मां हुई। लॻई त कान थी। बकवास बंद कर। अॻिते हिकु लफ़्ज़ न ॻाल्हाइजे। चुप हलो वठो ॾिसो छा था वठो। हलो 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 बस रे हर बेओ जितियो। अचो अचो ना अचो मूंसां। Thank you.